भिटशा के तिल्को बणाइण लाइ शहरियुनि पारां जदोजहद तहरीक हलाइण जो ऐलान कयो वियो आहे। उन हवाले सां लतीफ़ इल्नाज़ हाल भिटशा में शहरियुनि, सियासी, समाजी, मज़हबी अॻुवान, सिविल सोसाइटी, वकील ऐं सहाफ़ी बिरादरी समेत इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ीन जो सैयद गदा हुसैन शाह जी मेज़बानी में मुशावरती इजलास घुरायो वियो। इजलास में मुतफ़िक़ राय सां फ़ैसिलो कयो वियो त भिटशा ऐं आसपास जे इलाइक़नि जे रहवासियुनि खे सहूलियतूं ॾियारण लाइ भिटशा के तिल्को बणाइण लाइ जदोजहद तहरीक शुरू कई वेंदी। उन मौक़े ते जदोजहद कमेटी जो बुनियादु पिणु विधो वियो, जंहिं में डॉक्टर अयाज़ चंद कन्वीनर, साजिद राजपूत खे डिप्टी कन्वीनर चूंडियो वियो, जिते एडवोकेट अकरम राजपूत, उसामा हैदर, जावेद लाड़क, अब्दुल रशीद रिंद, हाशिम शाह, मुस्तकिम समूर, रजब बोलदार, अख्तियार मीरजत, रहमतुल मक्सी ऐं ॿियनि खे सुप्रीम काउंसिल जो मेंबर चूंडियो वियो। उन खां अलावा नौजवान वकीलनि ते मुश्तमिल एडवाइज़र कमेटी पिणु अमल में आंदी वई। असांजो ज़िलो मटियारी आहे। इन ज़िले मटियारी में भिटशा वाहिद शहर आहे जंहिंजी वॾे में वॾी पॉपुलेशन आहे। जेकॾहिं सेवण शरीफ़ कलनर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह उन जे शहर खे तहलको बनाए सघिजे थो त भिटशा खे तहलको छो नथो बनाए सघिजे। आबादी जे लिहाज़ सां पहिरीं 10,000 20,000 आबादी हूंदी हुई। हाणे आबादी जे लिहाज़ सां 1 लख खां वधीक आबादी बि थी वई आहे। हिते कंहिं बि क़िस्म जी सहूलियतूं न आहिनि, न को नालियूं आहिनि, न को सेवरेज जो निज़ाम आहे, न मिठो पाणी सॼो ख़राबु थियल आहे, जानवरनि जे प्यारण जे लाइक़ बि न आहे। त पर हिते मिठे पाणी इंसान पीअनि था त मिठो पाणी बि कोन्हे, किथे मतिलबु आरो प्लांट कोन लॻल। त असां इहो ई मुतालबो कंदासीं त असांखे तालको ॾिनो वञे। अॼु असां इंशाल्लाह ई जेको इजलास कोठायोसीं शहर जे दोस्तनि जो, उन खां राया वरितासीं ऐं असांखे उमेदु आहे कामयाबु हुयासीं। हीअ सिर्फ़ु असांजो मुशावरती कमेटी ठाहिण लाइ इजलास हो। इंशाल्लाह हिन लाइ प्रोटेस्ट कंदासीं, हज़ारनि जी तइदाद में माण्हू निकिरंदा। असांजो राइट आहे, असांजो हक़ आहे। असीं तहलके जे लाइ इहा जेका घुर आहे असीं कंदा रहंदासीं जेसीं ताईं असांजी घुर नथी थिए। कोर्ट बि वेंदासीं, हाई कोर्ट बि वेंदासीं। भिटशा खे तालको थियणु खपे ऐं इहो सही इजलास थियो आहे। हीअ कंहिंजी इख़्तिलाफ़ी ॻाल्हि कोन्हे, कंहिंजी सियासी मुखालफ़त कोन्हे, हीअ हिकिड़े हक़ जी ॻाल्हि आहे। त इन में सभिनीनि खे ताउन करणु खपे, सियासी धुरियुनि खे, त भिटशा खे तालको कयो वञे। भिटशा जो जेको बुनियादी को तालको थिए त उनखे तालको थियणु घुरिजे ऐं असां मौजूदा गवर्नमेंट सां ऐं गवर्नमेंट ऑफिसनि सां इहो मुतालबो बि करियूं था कि भिटशा जो उनजो हक़ ॾियो ऐं भिटशा खे तालको ठाहियो। सियासी इजलास न आहे पर हिकिड़ो अवामी इजलास आहे। अवामी इजलास जॾहिं बि थींदा आहिनि त यकीनन उन्हनि जो मुतालबो जाइज़ हूंदो आहे। भिटशा खे तहलको थियणु घुरिजे ऐं इहो भिटशा जो हक़ आहे, भिटशा जे अवाम जो हक़ आहे। ख़ुदि हुकूमत लाइ इन ॻाल्हि में सहूलियत आहे, छो त हीअ हिकिड़ो मरकज़ी शहर